अस्सलाम वालेकुम, वेलकम सालापट इंसाइक्लोपीडिया। छाला खुश है तबीयत सही है। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 2.4 एक्सरसाइज में। इनमें छा थो चए त हिकु इलेक्ट्रॉन न्यूक्लियस जी चौधारी 0.5 × 10⁻⁻18 सेकंड में चक्कर पूरो करे थो। हिकु इलेक्ट्रॉन न्यूक्लियस जे चौधारी 0.5 × 10⁻⁻18 सेकंडन में चक्कर पूरो करे थो। इनके मिनटन कलाकन ऐं माइक्रो सेकंडन में तब्दील कयो। मिनटन में भी तब्दील करनो आहे, कलाकन में भी, माइक्रो सेकंडन में भी तब्दील करनो आहे। मिलल छा आहे, छा में आहे पाण खे सेकंडन में मिलियल आहे। सफ़ा 16 खाली पाण खे पोयूं ॻाल्हियूं यादि रखणियूं आहिनि। त जेकर इन खां पहिरियों वारा प्रॉब्लम न आहिनि ॾिठल त उहो ॾिसी वठो, जीअं पोयूं ॻाल्हियूं तव्हांखे अची वञनि ऐं जेकर ॾिठल आहिनि त पोइ बि रिपीट थी वञे। हाणे पाण खे सेकंडन में मिलियल आहे, हिन खे पाण सभिनी खां पहिरियों मिनटन में तब्दील करनो। पाण खे ख़बर आहे, हीअ त पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ में भी आहे, डेली लाइफ में पाण यूज़ कंदा आहियूं। त मिनट जेके सेकंड मिलियल आहिनि त मिनटन में तब्दील करनो आहे, त 60 सां वंड करे छॾिणो आहे। पहिरियों आहे, हीअ ॿियो आहे ऐं हीअ टियों। पहिरें में छा थो चए त बाबा पाण खे मिनटन में मिनट घणा थींदा हू मालूम करनो। सेकंड मिलियल आहे मिनटन में तब्दील करनो, हीअ त तव्हां रोज़ कंदा हूंदो। त पाण छा करनो आहे, 0.5 × 10⁻⁻18 सेकंडन मिनटन में तब्दील करनो आहे, त 60 सां वंड करनो। पाण वटि जवाबु ईंदो 0.00833। ठीकु आहे, 0.5 खे पाण वंड कयोसीं 60 सां, त जवाबु पाण वटि आयो 0.0083833। ऐं हीअ जेकी पावर आई साॻी 10⁻⁻18। ठीकु आहे, हीअ हाणे थी वियो। हिन खे हाणे पाण मतिलबु सिंप्लीफाई करे लिखूं त जीअं ही मुकमल जेको स्टैंडर्ड साइंटिफिक नोटेशन आहे हुन में ॾहाई हिकु अंग खां बाद में हूंदी आहे, त हीअ ॾहाई पाण हिते शिफ्ट कंदासीं। त घणे भेरे शिफ्ट थी, 1 2 3 टे भेरे हेॾे शिफ्ट थी। हेॾे शिफ्ट जॾहिं खॿे पासे सॼे पासे शिफ्ट थिए, मतिलबु हेॾां खां हेॾे वञे, तंहिं महिल जेकी पावर आहे उहा माइनस में ईंदी आहे। ठीकु आहे, 3 भेरे शिफ्ट थी ऐं हिते पहुती, त जवाबु छा थियो 8.33। 3 भेरे शिफ्ट थी त इन में 3 8 थी वेंदा। 10⁻, हाणे 18 आहिनि त हू घणा थी वेंदा, 21 थी वेंदा, मतिलबु 3 -21। ठीकु आहे, एतिरा छा आहिनि, ही एतिरा मिनट आहिनि। हाणे ही 0.5 × 10⁻⁻18 सेकंड जेका हुया हू बराबरि आहिनि 8.33 × 10⁻⁻21 मिनट जे। ठीकु आहे, हाणे ॿियो पाण कीअं हूंदा, हुनमें छा थो चए त कलाकनि में टाइम जेको मिलियल आहे उनखे कलाकनि में चेंज करे छॾिणो आहे। टाइम पाण खे कहिड़ो मिलियल आहे 0.5 × 10⁻⁻18 सेकंड। हाणे हिते बि ॾिसो सेकंडनि खां कलाकनि में चेंज थिए थो, त हिते बि पाण खे डिवाइड करिणो आहे, छो जो नंढे यूनिट खां वॾे यूनिट में शिफ्ट थिए। हाणे हीअ पाण खे ख़बर हुअणु खपे त हिकु कलाक में घणा सेकंड हूंदा आहिनि, 3600। हिकु कलाक में 3600 सेकंड हूंदा आहिनि। त पोइ पाण छा करिणो आहे, हीअ जेको पाण खे सेकंडनि में मिलियल आहे 0.5 × 10⁻⁻18 हिन खे वंड करे छॾिणो आहे 3600 जेका आहिनि हू सेकंड, 3600 सेकंडनि सां। ठीकु, पंहिंजो जवाबु थींदो 0.000138 × 10⁻⁻, ही जेकी साॻी आहे -18। हिन खे वरी पाण सिंप्लीफाई करे लिखंदासीं, मतिलबु ही ॾहाई स्टैंडर्ड जेकी साइंटिफिक नोटेशन आहे हिते अचणु खपे। त घणे भेरे शिफ्ट थी, 1 2 3 4 4 भेरे शिफ्ट थी, त 1.38 × 10⁻। हाणे अॻे 18 हुयो त हाणे 4 वधी ईंदा त 22 -22 ऐं ही कलाकनि में चेंज थी। ही जेको टाइम आहे 0.5 × 10⁻⁻18 सेकंड, हुनखे जेकॾहिं कलाकनि में रिप्रेज़ेंट कंदासीं त ही जवाबु ईंदो। सफ़ा सोचो आहे।
हिते थोड़ी कैलकुलेटर जी तव्हांखे ज़रूरत पवंदी, करे वठिजो। बाक़ी हाणे टियों जेको आहे हुन में ॾिसूं छा थो थिए। हुन में पुछे थो त टाइम खे माइक्रो सेकेंडनि में, हाणे ही सेकेंड वॾो की माइक्रो सेकेंड वॾो, सेकेंड वॾो, त माइक्रो सेकेंड मतिलबु नंढो थियो, माइक्रो सेकेंड में चेंज करिणो आहे त हिते मल्टीप्लिकेशन थींदी। पाण खे ख़बर हुअणु खपे त हिकु सेकेंड में घणा माइक्रो सेकेंड हूंदा आहिनि, माइक्रो मतिलबु 10⁶ माइक्रो सेकेंड, हिकु सेकेंड में 10⁶ माइक्रो सेकेंड हूंदा आहिनि। ठीकु आहे, ज़रब करिणो, जेको पाण खे टाइम मिलियल आहे हुन सां ज़रब करे छॾिणो आहे। 0.5 × 10⁻18 खे ज़रब करिणो आहे 10⁶ सही थी वियो। हाणे ही प्लस जा आहिनि पावर ऐं ही माइनस जा आहिनि, बाक़ी को चेंज न ईंदी, 0.5 हूअं ई लिखिबो ऐं पावरनि में चेंज ईंदी। ही माइनस जा आहिनि, ही प्लस जा आहिनि, त बाक़ी घणा बचिया, माइनस जा 12। ही छा माइक्रो सेकेंड, ही पंहिंजो जवाबु। को भी मसलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हिन खां पहिरियों वारा प्रॉब्लम जेका आहिनि हू बि पाण अपलोड करे छॾिया आहिनि। हिन खां बाद वारा 8 चैप्टर ताईं सॼा विद एग्जाम्पल्स ऐं एक्सरसाइज़ अपलोड थियल आहिनि। खुदा हाफ़िज़।